नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त खैबर में खबर ॾींदड़ खैबर में सिगा शाख खैबर जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि जी गॾिजाणी थी गुज़री। सिगा शाख जी गॾिजाणी सदर एजाज़ अली शौक़ जी सदारत थी ऐं गॾिजाणी जे कार्रवाई सिगा शाख जे जनरल सेक्रेटरी फारूक अहमद नूह पोटो हलाई। इजलास में नूर मोहम्मद सैतो CEC इलेक्शन में कामयाबी ते मेंबरनि जी तरफ़ां गुलनि जा हारा पारां मुबारकबाद पेश कयूं ऐं एजेंडा मुताबिक़ सिगा जे ईंदड़ राय अमल लाइ बि फैसला कया विया ऐं आख़िर में सिगा जे बानी साथी मेंबर जावेद अहमद मेमून लाइ तहज़ीती ठहरा पास करे खेसि कराज तहसीन पेश कयो वियो ऐं संदसि मग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी वई। ऐं इजलास में जॉइंट सेक्रेटरी शोएब अली, नायब सदर मज़हर अली सैतो, खजानची अजीजुल्लाह बलोच, मेंबरनि इमाम अली सुमरो, गुलाम नबी सुमरो, अजीजुल्लाह शौक़ ऐं इमदाद अली शौक़ पिणु मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।